सफर जे महीने में निभाव भाव थींदो आहे। सफर जे महीने में घर उजड़ी वेंदा। सफर जे महीने में एको गति खत्म थी वेंदो। सफर जे महीने में बीमारियों घरन में घेरो करे लही पवंदियूं। इन जे करे उन्हनि लिखियो वहमी मुसलमानन लिखियो आहे, चवनि था त सफर जे महीने में पुट बि न पढ़ाईंदा कयो, न त पुट जो घर ई न थींदो। सफर जे महीने में जे न्याणियूं न पढ़ायो, छो जे न्याणियूं पढ़ाईंदो त न्याणियुनि जो घर थोड़ो उरे त सुईजो जी तव्हां साला जो दिल खोले कचहरी करणी आहे। गुलाम कादर उरे त सुइया जोगी सुरन त पोइ ॿियनि खे बि चऊं था। अब थोड़ा पोयां जगह तकलीफ़ महसूस न कयो। असां चवंदा आहियूं पंधु करे ईंदा आहियूं, तव्हांजे वेझो वियो, दिलि चवंदी आहे त तव्हां बि असांजे वेझो हुजे। पोड़नि खे तकलीफ़ न ॾियो, बाक़ी नौजवान सुझो। तव्हां वरी पोड़नि को था त तव्हां हलो पुराणा अॻिते तव्हां हलो। रमज़ान जो महीनो बि ईंदो आहे न, पोइ असां पोड़ खे बाबा मथे साल अलाए हुजे न हुजे तूं त रोज़ा रखजांइ। अड़े पोड़ो वरी बि हूंदो, तूं अॻु बि हली पए। सफर जे महीने जे लिहाज़ सां मुसलमाननि जा वहम पोइ ॿुधायां त मुसलमान चवनि था त सफर जे महीने में पुट बि न पढ़ायो, पुटनि जा घर न थींदा, न्याणी बि न पढ़ायो, न्याणियुनि जा घर। मां तव्हां को त पुछा कयां, ॿिए हंधि जेके वॾा आहिनि उन्हनि त सफ़र में न शादी कयो, पोइ अशर शादी न कयो। सोना बीमारीअ जो वास्तो सफ़र जे महीने सां न आहे। निभाग जो वास्तो सफर जे महीने सां, नुहूसत जो वास्तो सफर जे महीने सां, एके बदीअ जो न हुजण इन जो वास्तो सफर जे महीने सां। इहे सभई तालुक रखनि था लक्षणनि सां। ॻाल्हायो न, इहे सभई तालुक रखनि था किरदार सां, लक्षणनि सां। जेकॾहिं किरदार तुंहिंजो सही आहे त पोइ वहमनि खां निकिरी वेंदे। किरदार तुंहिंजो सही न आहे, चवे थो त घर न थींदो। सफ़र जे महीने में तूं ख़र्चु ॾे त 11 महीना 12 महीना तुंहिंजो घर हलंदो, बाक़ी जेकॾहिं ख़र्चु न ॾींदे त पोइ सॼो सफ़र ई सफ़र थी न था ॻाल्हायो। अब ख़र्चु न ॾींदे त पोइ सॼो सफ़र थी। घर खे घर कयईं, घर खे ख़र्चु ॾींदे पंहिंजे घर वारी जा हक़ सम्झई, पीउ माउ जा हक़ सम्झई, पुटनि धीअरुनि जा हक़ सम्झई, भेनरुनि जा हक़ सम्झई त तुंहिंजो घर जन्नत आहे। निभाग जो ताल्लुक सफ़र सां न आहे। भला जेकॾहिं राति जो हे फुटियूं चोरियूं करे अचे पोइ बि चए त सफ़र जे करे पात्र लॻा न था ॻाल्हायो। पाए त मिठड़ा भी थींदा, पर कुछ गरम सरम भी ऐसा इजाजत आहे न खुली कचहरी ऐसा भी चुप थी वियो। मां सम्झा कंहिंजूं जो फुटियूं चोरियूं कंदो उनमें जो मोटला लॻनि त उनमें बि सफ़र महीने जो ॾोह आहे। कंहिंजो जो पनो सोरींदो मालिक अची पकड़े पादर हणाएसि, उनमें बि सफ़र महीने जो ॾोह आहे। कंहिंजो जो हक़ खाईंदो, बकरीअ जा पैसा रहियल, दुकान जा पैसा रहियल, खंडे जा पैसा रहियल, पोइ हथ अची वियो मलक चौधरीअ ते बाबा वठे जगी जीअं को पैसा काॾे विया, पोइ बि चवंदे सफ़र महीने जो कसूर आहे। न था ॻाल्हायो। अल्लाह शल अल्लाह शल अल्लाह शल। मां पियो तो लफ़्ज़ दोहरायां, रब करीम शल तोखे मूंखे हिन यार जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता। मुसलमान सदैव सोलो आहे, ज़बानी मुसलमान सदैव सोलो आहे, पर मुसलमानी कम महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र जे महीने में बंदि का करे तो मूंखे समझायो त सफ़र महीने जो को अमल दखल आहे ई न। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों निकाह जेको अम्मा ख़दीजा सां कयो उहो बि सफ़र जो महीनो आहे। कहिड़े महीने में? तो मां तव्हां को तो पुछा कयां, नबी साईं जी इहा शादी कामयाब रही कि न? पोइ त सफ़र जो महीनो।
मुझे मुसलमान से भी अफसोस थींदो आहे सुबुह जे टाइम ते जेकॾहिं ओधर वठण वञे से दुकान ते बस ॼण त लठ वाहे कढेसि बाबा सॼो ॾींहुं गिराक कोई न ईंदो चंडो उथंदे त कोन पर कहंदा तूं त घर न कंदो आहे असांजा मुसलमान छा चवंदा सुबुह जे टाइम ते जेकॾहिं को ओधर वठण आयो त सॼो ॾींहुं गिराक वरी चवंदई त राति जो बि बुहारी न ॾियो माना राति जो बुहारी ॾिनव त बरकत निकिरी वई बरकत ओ मुसलमानो रब करीम जो सो तवज्जल सन में अचो था वाइज़ ॿुधो था कुझु खयूं वञिजो हे बि मां ॾिठो आहे 30-35 लखनि जी गाॾी हूंदी उनजे पोयों नंढो कारो कपिड़ो लड़कियल हूंदो माना इहो कपिड़ो हिनखे झलियूं बीठो आहे त एक्सीडेंट गाॾी न थींदी अच्छा 30 लखनि खे कारो कपिड़ो झलियूं बीठो उनजे हिफ़ाज़त जे लाइ त महबूब तोखे कुल शरीफ़ ॿुधाया आहिनि आयतल कुर्सी ॿुधाई आहे तोखे दॻु त सभु कुझु ॿुधायल आहे पोइ मुसलमान खे थी छा वियो ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान सफ़र जे महीने में अम्मा खदीजा सां निकाह करे तोखे मूंखे सम्झायो अल्लाहु अकबर सफ़र जे महीने जो निभाग बीमारीअ सां वास्तो कोन्हे वरी हेठ लैया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चौथे नंबर न्याणीअ बीबी फातिमा जो निकाह सफ़र जे महीने में करायो कहिड़े महीने कहिड़े में ग्रुप में शेयर कयो तमाम दोस्त लाइक कयो शेयर कयो वरी मेहरबानी दोस्तन तमाम बेहतरीन मौजू आहे जोड़ी कामयाब आहे या ना मुर्शिद अली से जो निकाह सफ़र में थियो आहे पोइ इहो घर न हलियो मुंहिंजी दिल थी चवे त महबूब सिंह जे निकाह जो बि सबब ॿुधायो मुंहिंजी दिल थी चवे महबूब सिंह पंहिंजी न्याणी बीबी फातिमा पढ़ाया त उन निकाह जो बि ज़िक्र कयूं वञा साईं के बीबी खदीजा जो संगो कीअं मिलियो असुल त ॻाल्हि आहे त लिखत काथे थींदी आहे काथे थींदी आहे पर मां हीअं चवंदो जंहिं टाइम ते मां हीअं चवंदो आहियां जंहिं टाइम ते असां कोशिशि कंदासीं हुते थे असांजे नौजवान खे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे अबो चवंदो चाचे वटि वठी जाए छोरो न कंदो अबो चवंदो भला मामे वटि वठी जाए छोरो न कंदो मासीअ वटि बि छोकिरो न थो करे पुफीअ वटि बि छोकिरो न थो करे छोकिरे जे लिहाज़ मां फलाणी जात तूं शादी कंदुमि कुदरत पंहिंजा बि छॾे ॾिने जॾहिं होॾो बि न थींदी त हाणे हणंदो रब ते पंहिंजनि मूं बि न वरितई जाते हमरा खे आसरो हो ओॾो बि कमु न थियो पोइ छा चवंदो अब्बा जेको रब वटि लिखियो हाणे सम्झ में आई न था ॻाल्हायो जॾहिं सभु जवाब मिलई त पोइ हाणे जेको रब वटि लिखियो ऐं जेको अबो ऐलाद पियो करे इहा ॻाल्हि सम्झ में अल्लाहु अकबर थोरो हे बि अर्ज़ु कयूं वञो वॾड़ा बि वेठा न्याणियुनि जे जिन न्याणियूं पढ़ायूं हूंदियूं उहे बि वेठा जिन पुट पढ़ाया हूंदा उहे बि वेठा अञा कंहिंजा पुट बि रहियल हूंदा न्याणियूं बि रहियल हूंदियूं उहे बि वेठा मां थोरो यार वाइज़ खोले करे चवंदो पंहिंजनि सां हुजनि न कयूं त कहिड़नि सां बाक़ी हुजत वाणनि खे त कोन चवंदासीं नीलनि बागड़नि खे त कूलनि खे त न चवंदासीं त पंहिंजनि खे न मां उन ॻोठ जो नालो बि नथो खणा उन ज़ात जो नालो बि नथो खणा मुंहिंजे ज़हन में बि उहो ॻोठ आहे मुंहिंजे ज़हन में उहा ज़ात आहे मां उन इलाइक़े में वाइज़ बि करे आयो आहियां अल्लाहु अकबर ओ नौजवानो मां तव्हांखे अर्ज़ु कयूं थो वञा असी ॾाड़ीअ वारे अबे जी इज़त रखिजो असे मथे वारी अम्मा जी इज़त रखिजो जेकॾहिं असी ॾाड़ीअ वारे अबे जो ख़्यालु न कई असे मथे वारी अम्मा जो ख़्यालु न कई यादि रखजांइ पोइ पछताईंदे हिकिड़ो छड़ो तुंहिंजे साम्हूं मिसाल ॾिनियूं थो वञाए
अलाए को ॿुधाए सकरन नवाब शाह जे पासे जो अलाए को छड़ो ॿुधाए मां जॾहिं हुन जाओ ते वाइल करण में पुछा कई मां यार मां हिकिड़ो वाक़ियो ॾिठो आहे वाक़ियो पढ़ियो आहे वाक़ियो ॿुधो आहे 70-75 साल जी कुरारी अम्मा यानी 70-75 साल जी कुरारी अम्मा अम्मा के टिबिया जी भी तकलीफ़ है अम्मा के सागे जी भी तकलीफ़ है हडड़न जी मुठड़ी अम्मा हडड़न जी मुठड़ी अम्मा जके जे मतो बीमार जो गलबो चल एही जी जल अम्मा के ज़ालिम कारो करे कुहाड़न कातन सा मारे छड़ियो 70-75 साल जी कुरारी अम्मा हडड़न जी मुठड़ी टीवीअ ते भी वो वाक़ियो आयो अखबारात में उन जी जल अम्मा जो फोटो भी तस्वीर आई नेड़ा ते अम्मा के काट लगल बात के अम्मा के काट लगल अम्मा जे सीने से काट लगल मां जो पुछो कई मान यार बुधायो त सही मां जो मैं वाक़ियो पढ़ियो तव्हां जे इलाइक़े जो वाक़ियो चओ था सही पाड़े में वाक़ियो थियो सही तू जो चओ था न इहो असांजे पाड़े में वाक़ियो थियो आहे तव्हां हिन ॻोठ में आया हो मिसाल उहो हुन ॻोठ में वाक़ियो थियो मां चयो यार थोरो मूंखे सम्झायो त सही 75 साल जी कुरारी अम्मा ज़ालिम लालच को सवाकारी न कयो छो त करे जात माउ में जरे बजे लालच जे करे माउ कारी करे मारे अॼु ईअं दयूस थी विया एकड़ जी लालच ते अंबड़ के कारो करे मारींदो जरेब जे लालच ते कारो करे मारींदो सन कढण जे लालच ते अंबड़ के कारो करे मारींदो तो मां चवंदो आं अंबड़ कारी नाहे हिन कब्र कारी कई हिन आखिरत कारी हिन पंहिंजी कब्र आखिरत कारी कई अम्मा थींदी आहे चो अम्मा मां चयो यार मूंखे थोरी हक़ीक़त ॿुधायो चवण लॻा से असली हक़ीक़त पियो के पुट सिकील दो हो बच्चा त सब सिकील दा पर जेकरे के हिकड़ो हुजे पंज हुजन त भी सागा ही बच्चा 4 हुजन तने भी हिय दुआ करंदा रब जेतरा भी बच्चा दी जाए पर बेज़मीर बेगैरत न दी क्या मुझे लफ्ज़ों के याद तो करे रब को दुआ गुरंदा क्यों रब जेके भी ने एक साल भी जाए ग्रुप में शेयर कयो वध खां ग्रुप में शेयर कयो न त हलाणी में ॾिठो माशाअल्लाह ग्रुप में वध खां शेयर कयो पीउ पढ़ो 3 पुट इस्लामाबाद में ऑफिसर बीमार पीउ इस्लामाबाद पंहिंजे बच्चन दे अबो वयो मुझो इलाज करायो मां दर ते पिनी तो वठी इलाज कराया उन अबे शान मेहनत कई हूंदी शान बच्चन सां लोड़ियो हूंदो शान पंहिंजे बच्चन जे लाइ उन पगर वहायो हूंदो ओजागा कया हूंदो पुटन जा लफ़्ज़ कहिड़ा अल्लाहु अकबर जेके मूंखे ॿुधायूं पुटन चयो असां पंहिंजो पेट नथा पाले सघूं त तुंहिंजी दवा काथूं कराईंदासीं केर था चवन पुट था चवन पीउ खे त असां बच्चा नथा पाले सघूं तुंहिंजी दवा काथो कराईंदासीं तव्हां वॾड़ा वेठा हो तव्हांखे मज़दूरी न बि लॻी हूंदी तव्हां पुट खे चयो हूंदो त अॼु मज़दूरी न लॻी अॼु तोखे दवा नथो वठी ॾियां चवंदो भले मज़दूरी लॻे न लॻे भले पैसा हुजनि न हुजनि घर जो टबड़ विकिणी करे बकरी सामान विकिणी करे बच्चे जो अबो इलाज कराईंदो घरवारीअ जा